ज़ाल फिर्ज खोलियो ऐं रड़ करे चयो, हेॾां ॿुध, तो अॼु वारो बेदो ॾिनो? मुड़ुसु कननि खे हथु लॻाए चयो, चरी थी आई छा? आउं बेदो कीअं ॾींदुसि? ज़ाल, मुंहिंजो मतिलबु त फिर्ज में 6 बेदा हुआ, हाणे 5 आहिनि। हिकु बेदो ग़ाइबु आहे, लॻे थो तो पाड़े वारीअ खे बेदो ॾेई छॾियो आहे। मुड़ुसु चयो, ला हौल वला कुवत, मुंहिंजो पाड़े वारीअ में छा? आउं शरीफ़ मुड़ुसु आहियां, आउं छो बेदो हुनखे ॾींदुसि? ज़ाल चयो, पाड़े वारी पंहिंजे मुड़ुस सां ठहे कोन, रोज़ु तयारु थियो ॿियनि जे मुड़ुसनि ते नज़र रखियो वेठी आहे। मूंखे को सबूत मिलियो ऐं मुंहिंजे वर चढ़ी त पोइ तुंहिंजो ऐं हिन जो ख़ैरु कोन्हे। मुड़ुसु चयो, तोखे अजायो शक आहे, मूंखे देरि पई थिए, नाश्तो ॾे त ऑफ़िस वञा, देरि पई थिए। ज़ाल पंहिंजे मुंहुं कुझु बड़बड़ करे नाश्तो ॾिनो। मुड़ुसु नाश्तो करे ॿाहिरि निकितो। पाड़े वारी पंहिंजे दर ते बीठी हुई। मुड़ुसु जल्दी उन जे दर ते वियो, खेसि खीसे मां बेदो कढी पाड़े वारीअ खे ॾींदे चयो त हीउ वठि बेदो, ज़ाल खां लिकाए वॾी मुश्किल सां तो लाइ खणी आयो आहियां। ॿुध, हीउ सिर्फ़ु बेदो कोन्हे, सम्झो मुंहिंजो दिलि आहे, जेको रोज़ु ज़ाल खां लिकाए तोखे ॾींदो आहियां। पाड़े वारीअ शर्माईंदे चयो त हाय अल्लाह, ईअं त न चओ, किथे ईअं न थिए जो आउं बेदो टोड़ियां ई न।